भी असा जो मारे तने जुल्म भी पूरी पर भी मोरो एसपी सारे 650 का बचिया पर पूरी तैयार है पर जुल्म असा ना संगा जुल्म के कई पूरी भी असा फार भी असा के असा के मसलो हुआ तो असा जो 4 अगस्त ते छोकरो मारियो हुयो जेको असा उन जी एफआईआर थरड़ी थाने ते भी कई हुई वरी असांखे धमकी ॾिनऊं औज़ार खणी असांजे इर्द गिर्द अचणु फायरिंग करणु उहा असां जेका एफआईआर कराई मेयर थाणे ते असां मेयर रहंदा आहियूं वरी हाणे हुननि जेको आहे सो असांजे मथां एफआईआर कराई आहे असांजा माण्हू गिरफ़्तार कराया अथनि उहो जेका एफआईआर कराई आहे हुन केन शाह ते कराई आहे केन शाह एसएचओ उन्हनि खां एफआईआर वठी असांजा माण्हू बंदि कया अथई ऐं पैसा वठी हुन जे लाइ हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त हुनजो खून थियल आहे हुननि सां एॾो ज़ुल्म आहे एॾो हुननि सां मसइलो आहे पोइ बि हुननि एफआईआर करे असांजा माण्हू ॿधाइनि इहा हुनखे सम्झ में मेहड़ थाणे वारनि न हुन खां एफआईआर वरिती त हुननि सां ज़ुल्म थियल आहे थरड़ी थाणे वारनि करे सघूं जो असांजो आहे थी सिंध खे मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे खून डीआईजी हैदराबाद खैरपुर का डीएसपी साहब ॻाल्हाए थी छो तो एफआईआर वरिती आहे पैसा वठी ऐं तूं हुननि जे माण्हू हुननि जा गिरफ़्तार छो कया आहिनि पूरियूं एफआईआर छो कयूं आहिनि वरी असांखे इंसाफ़ खपे असांजा माण्हू बेगुनाह मारिजी विया मक़तूल सलामत हुसैन 4 अगस्त ते जेको मर्डर थियो हुयो हुन में हुनजा पंहिंजा वेझाई रिश्तेदार जेके हिन खून में जेके मुलविस साबित थिया हुया जंहिं ते जेको त 2 ॼणनि जी बेल हुई 3 ॼणा जेको अञा कचे रिमांड ते जेको हिन जे कचे चालान ते जेको अञा जादू जेल में आहिनि उनखां पोइ जेको आहे सो ॿी एफआईआर माना हुननि मुसलसिल वरी धमकियूं ॾियणु माण्हुनि खे ॿुधाइण त जेको आहे सो माना असां हिननि खे मारींदासीं उनखां पोइ जेको ॿी एफआईआर जेका हिननि ते मेड़ बी सेक्शन थाणे ते थी जंहिंमें 6 ॼणा ते उन्हनि ॼणा में 4 जेके हुया उहे बि माना रिमांड ते वरितल हुया उनखां पोइ हिननि जेको ॻरी रक़म जे एवज़ जेको माना मुसलसिल थाणनि ते वञणु शुरू कयो जीअं असांजी एफआईआर थिए पर हिननि जी एफआईआर न पई थिए एसएचओ केन शाह जेको आहे सो माना ॻरी रक़म जे एवज़ उन्हनि जी जेको आहे सो फुर वारो मामिलो ॼाणाए करे पूरी एफआईआर जेका असां उन्हनि ते ई कई आहे जिन्हनि जो क़तलु थियल हुयो उनखां पोइ उन्हनि जेको आहे सो माना जेको कंहिं माण्हू आहिनि उन्हनि जे हिकिड़े फ़र्द खे जेको सो अरेस्ट कराइण जी बि कोशिशि कई बहरहाल माना त एसएचओ जेको हीउ हिकिड़ो ग़लति क़दम खयों छो जो लाज़मी आहे जॾहिं हुनजे हद वारो जेको माण्हू एसएचओ जेको हुननि ते एफआईआर नथो करे त हिनखे इहा एफआईआर न करणु हुई उन ते हिननि जेको हीउ धरणो लॻायो हुयो त बाबा हीअ जेका कूड़ी एफआईआर आहे इहा एफआईआर ख़तमु थिए उनखां पोइ जेको आहे सो एसएचओ मेहड़ उहो आयो त हुन चयो पहिरियां तव्हां धरणो ख़तमु कयो मां जेको आहे सो साहब सां ॻाल्हायां थो तव्हां हलो उन पहिरियां हिरासमेंट वग़ैरह बि कई उनखां पोइ जॾहिं टाइम असां चयो न्याज़ साहब अचे थो असांजो जेको हींअर टाउन जो जेको चेयरमैन आहे उनजी असां उनजो नालो ॼाणायोसीं उनखां पोइ जेको आहे उहो आयो उन एसएसपी साहब सां ॻाल्हायो उन असांखे ख़ातिरी ॼाणाई आहे त जेको आहे सो माना मां इहा एफआईआर जेका असां सी क्लास करायां तो असांखे उमेदु आहे त असांजो जेको हीअ सुठो माण्हू जेको असांजो आयो हुयो विच में इनशाला इहा एफआईआर त सी क्लास थी वेंदी पर अॻिते जे लाइ माना असां इहा मुतालबो था कयूं त तव्हां जेके बि आला अमलदार आहियो त तव्हां जेकॾहिं पहिरियां त इहा इन्वेस्टिगेशन कयो त तव्हां जेको कंहिं माण्हू ते एफआईआर कयो था त उनजे मथां लाज़मी आहे को मसइलो कहिड़ो आहे जॾहिं हुनजो पाड़े वारो हद वारो जेको थाणे वारो अगरि हुन ते एफआईआर नथो करे त तव्हां हुन ते कीअं एफआईआर था कयो या तव्हां हुनजा माण्हू जेको कीअं सां अरेस्ट कयो त असांजो आईजी सिंध उनखां अलावा जेके आला अमलदार आहिनि सभिनी खां कयूं था त जेको हीउ मक़तूल सलामत हुसैन जो जेको हींअर ताईं को बि इक़्तदार नाहे थियो इन जो जेको सो इक़्तदार थिए ऐं जेके इन जा ॿधल जेके सुवारी आहिनि उन्हनि खे जेको फांसी जे फंदे ते पहुचायो अच्छा त एफआईआर घणनि ॼणनि ते थी आहे जेका हिनमहिल तव्हां धरणो जेको लॻायो मेड़ बाईपास ते इहा एफआईआर 4 ॼणनि ते थी आहे जंहिंमें हिकिड़ो अब्दुल सत्तार पुट हमज़ अली नूर मोहम्मद पुट अली अकबर ऐं मोहम्मद हसन पुट यार मोहम्मद ज़मीर हुसैन पुट यार मोहम्मद अच्छा 3 ॼणा ते 2 ॼणा जेके नामालूम आहिनि 6 ॼणनि ते एफआईआर जेका हिन वक़्तु जेको तव्हां धरणो ख़तमु कयो आहे त कहिड़े ख़ातिरी तहत कयो आहे असांखे इहा ख़ातिरी कराई हुई आहे त इहा एफआईआर जेका आहे उहा सी क्लास थी अच्छा मेड़ इंतज़ामिया तव्हां वटि ॻाल्हियुनि जे लाइ पहुती हुई जी 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 मेड़ इंतज़ामिया एसएचओ जेको मेड़ असां वटि पहुतो उनखां अलावा असां जेको चेयरमैन आहे टाउन जो उहो असां वटि पहुतो जंहिं असांखे इहा ख़ातिरी कराई आहे त इहा जेका एफआईआर आहे उहा सी क्लास